आई एम द वाइस प्रिंसिपल ऑफ क्रिस्चियन ग्रामर स्कूल। ये जो टॉपिक है आज एग्जीबिशन का, इसमें क्रिस्चियन ग्रामर स्कूल ने होम टेक्सटाइल पे वर्क किया है। होम टेक्सटाइल असल में जो ऐसे एरियाज में जहाँ पे पेरेंट्स या जो उनके वो औरतें जो घर मतलब बाहर जॉब नहीं कर सकती, जिनको परमिशन नहीं मिल सकती, वो घर बैठ के भी बहुत सारा कुछ काम ऐसा कर सकती हैं जिनसे वो अपनी इनकम को जनरेट कर सकती हैं, मतलब अपना बिजनेस कर सकती हैं। तो हमने छोटा सा एक डिस्प्ले यहाँ पे करवाया है बच्चों से, ठीक है ना। जैसे हमने ये ब्लॉक प्रिंटिंग करवाई है, ये बेडशीट है, ठीक है। यहाँ पे ये ब्लॉक्स हैं। स्टार्ट करो। हमने ब्लॉक प्रिंटिंग करवाई है बच्चों से, और कुछ वॉल हैंगिंग्स बनवाई हैं, कुशन है, कर्टन्स हैं, ड्रेसेस हैं जो एज अ मतलब फैशन डिज़ाइनिंग से रिलेटेड। और मैं इन्फॉर्म से ताल्लुक़ रखती हूँ। मैं क्लास सेकंड ईयर की स्टूडेंट हूँ और आज हमने ये ह्यूमन फॉलोइंग रोबोट बनाया है जो ह्यूमन को फॉलो करता है, जैसा कि ये कर रहा है अभी। ये देखें और इसमें मेन जो पर काम है वो सेंसर और सर्किट का है, ये काम कर रहे हैं। और इसे मॉडर्न एरा है, तो इस मॉडर्न एरा में ये जदीद टेक्निक हमें बहुत ज़्यादा काम आसान करती है हमारा, जैसे कि ये चल रहा है अभी। और इसमें हमने सर्किट वगैरह यूज़ किया है, मोटर्स यूज़ किए हैं, व्हील, जैसे कि ये इसकी डायग्राम्स है। नालो असां ॾिनो आहे साइंस एंड आर्ट्स एग्ज़िबिशन। हिन में असल में जेकी मलीर बैराड़ी आहे, उन्हनि जे अंदरि जेके प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि वेही सोचियो त असां ॿार खे किताब ताईं महदूद न रखूं, बल्कि किताब खां ॿाहिरि कढूं, प्रैक्टिकल लाइफ, प्रैक्टिकल अमली ज़िंदगी में खणी अचूं। ख़ुसूसन तव्हां हिन हथ ते क्रिस्चियन ग्रामर स्कूल जे जेके प्रोजेक्ट ॾिठा, उन में असां कोशिशि कई आहे त उहा गैस जेके बायोगैस थो चयो वञे, हिते असां पेट्रोल ऐं पाणी जी मुश्तरका इलाक़ सां पाणीअ तां उहा गैस बनाई आहे। पर फ्यूचर में असांजी प्लानिंग आहे त ॿारनि खे बायोगैस जेको गोबर आहे उन मां गैस बनाए ॾियूं, त जीअं जेके गैस जा क्राइसिस आहिनि उहे घरनि में ख़तमु थियनि। ॿिए तरफ़ वेल्डिंग, गैस वेल्डिंग जेका आहे उन जी बि नापैदी आहे। ॿारनि खे इहो तजुर्बो करायो वियो त सल्फरिक एसिड ऐं कापर जे पथर खे मिलाए करे तव्हां वेल्डिंग करे सघो था। ट्यूशन जेको तव्हां फाउंटेन ॾिनो, ज़्यादातर असां हिते उहे शयूं यूज़ कयूं आहिनि जेके असीं यूज़ करे, जीअं पाणी जी बोतल आहे, कोल्ड ड्रिंक जी बोतल आहे, उहे मिसयूज़ करे उछले था छॾियूं। हिननि जो असां इस्तेमालु आंदो आहे त असीं उनखे ॿी शयुनि में बि इस्तेमालु करे सघूं था। हर स्कूल कोशिशि कई आहे त उहे हिकिड़ी नई जिदत ॾिए। हिन तरफ़ तव्हां ॾिसंदा त इन्फो कॉलेज वारनि रिपोर्ट ठाहिया आहिनि। हिकिड़ो सेंसर रिपोर्ट आहे जेको तव्हां कंहिं बॉडी खे चवंदा त उन बॉडी जे पुठियां हलंदो ऐं उनजो तव्हांखे ॿुधाईंदो त इहा शइ किथे आहे। ॿियो उहा त गाॾी बिगेर ड्राइवर जे कीअं हलाइजे, एमरजेंसी थी वई आहे त अहिड़ो रिपोर्ट बनायो वियो आहे जेको बिगेर ड्राइवर जे गाॾी हलाए थो। इन तरीक़े सां त बेशुमार तजुर्बा आहिनि। कोशिशि असां कई त भरपूर तरीक़े सां मलीर जे ॿारनि में उहो टैलेंट त मौजूदु आहे, पर उनखे उजागर करियूं। अॻे असीं टेबला मुख़्तलिफ़ शयूं पेश करे था, पर हिन एग्ज़िबिशन जो नतीजो इहो निकिरंदो आहे जेको हिन वक़्तु असांखे जेको आउटपुट आयो आहे, त हिन सां अमली रिज़ल्ट ईंदा। प्रोग्राम थिए थो, इवेंट थिए थो, जस्ट फॉर्मल ख़तम थो थी वञे। हिन में मुस्तक़िल बुनियादनि ते तव्हां पंहिंजे स्कूल में जेको प्रैक्टिकल था करायो, जेको अमली वर्क था करायो थियोरीअ सां गॾोगॾु, उन मां नतीजा निकिरंदा। हाणे हिते जेकॾहिं 1000 ॿार जमा थिया आहिनि, उन में 100 ॿार महिनत कई आहे, त ईंदड़ वक़्त में जेकॾहिं 10 ॿार बि जीरे बणिजी निकिरी था वञनि, त इहा मलीर जी कामयाबी आहे। ऐं मलूरी जे माण्हू खे उहे शयूं जेके नापैद थींदियूं वञनि हिन मौजूदा दौर में, उहे आसानी सां मिली सघनि थियूं। पंहिंजे वसाइल खे, वेस्टेज वसाइल खे यूज़ कंदे उहे ठाहे सघजनि थियूं। महिरबानी। अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो अब्दुल सलाम आहे ऐं मां क्रिस्चियन ग्रामर स्कूल सां तालुक़ु रखंदो आहियां। मां क्लास 9 जो स्टूडेंट आहियां ऐं हीउ जेको असां वाटर फाउंटेन ठाहियो आहे, मिस ज़हरा जे अंडर में ठाहियो आहे। जेके बि क्लास 9 जो जेके बॉइज़ आहिनि, उन्हनि सभिनी महिनत करे हीउ सॼो वाटर फाउंटेन ठाहियो आहे। हिन में जेको बि वेस्ट मटेरियल हुजे थो घर में, जेको असां उछलाए छॾींदा, पाइप वग़ैरह नंढा बचंदा या कुझु बचे थो, उनखां असीं उछलाए छॾींदा, उन कचिरे में उछलाए छॾींदा, उनखे यूज़ करे असां हीउ ठाहियो आहे हिकिड़ो प्यारो वाटर फाउंटेन, जेके असां पंहिंजे घर में रखी सघूं था। इन्फो इंग्लिश ग्रामर हायर सेकेंडरी स्कूल असीं तालुक़ु तो रखां कैंपस 2 असीं। ये असां प्रोजेक्ट बनायो आहे जेको पूरी घर जी बिजली जेको न कंट्रोल तो करे मोबाइल जे ज़रिए। ये ब्लूटूथ मोबाइल से कनेक्ट कयासीं, पोइ जेको न लाइट ऑन ऐं ऑफ थी थिए। पाण जेको न मिसाल जी तौर पर पाण अगरि जे मन घर में वेठा आहियूं,
सही है, कमरे में वेठा आहियूं, हाणे पाण उथण जी दिलि कोन पई चए, बल्ब बंदि करणो आहे, बल्ब या एसी कुछ भी थी वियो। तो हमारी होती है ना, उसकी मदद से खुद से सारा डेकोरेट किया है। आप जब बोलेंगी ना तो उसके ही छा जू पार्क आहे।